ओम शांति। अॼु जी मुल्ही तारीख़ आहे 24/9/2025। मिठे मिठे ॿार बाप दादा चवनि था, मिठी मिठे ॿार बाबा आया आहिनि तव्हांजी बैटरी चार्ज करणु। जेतिरो तव्हां यादि में रहंदा ओतिरी बैटरी चार्ज थींदी। प्रश्न आहे, तव्हांजी सच जी ॿेड़ी जो तूफ़ान, तव्हांजी सच जी ॿेड़ी खे तूफ़ान छो लॻंदा आहिनि? तराश जी हिन समय आर्टिफिशियल ॾाढा निकिता आहिनि। कोई पंहिंजे खे भॻवानु चईंदो, कोई रिधी सिधी ॾेखारींदा आहिनि। इन करे मनुष्य सच खे परखे न सघंदा आहिनि। सच जी ॿेड़ी खे हिलाइण जी कोशिशि कंदा आहिनि, परंतु तव्हां ॼाणंदा आहियो असांजी सच जी नाव कॾहिं डूबी न सघंदी आहे। अॼु जो विघ्न विझंदा आहिनि उहे कल्ह सम्झंदा कि सदगति जो रास्तो हिते ई मिलणो आहे। सभिनि जे लाइ इहा हिकु हटी आहे। ओम शांति। रूहानी ॿारनि प्रति अथवा रूहनि प्रति सॼी रूह अथवा आत्मा ॿुधंदी आहे कननि द्वारा, है न। रूहानी ॿारनि प्रति अथवा रूहनि प्रति सॼी रूह अथवा आत्मा ॿुधंदी आहे कननि द्वारा। धारणा आत्मा में थींदी आहे। बाप जी आत्मा में बि ज्ञान भरियलु आहे। ॿारनि खे आत्म अभिमानी ठहिणो आहे हिन जन्म में। भक्ति मार्ग जे 63 जनम द्वापर युग खां तव्हां देह अभिमान में रहंदा आहियो। आत्मा छा आहे इहे पतो न रहंदो आहे। आत्मा आहे ज़रूरु। आत्मा ई शरीर में प्रवेश कंदी आहे न। दुख बि आत्मा खे ई थींदो आहे। चइबो बि आहे न, पतित आत्मा पावन आत्मा। पतित परमात्मा कॾहिं न ॿुधियो हूंदो। सर्व जे अंदरि परमात्मा अगरि हूंदो त पतित परमात्मा थी वियो न। त बाबा जी असांखे चवनि था, आत्मा जे बारे में ॿुधाईंदा त मुख्य ॻाल्हि आहे आत्म अभिमानी ठहिणो आहे। आत्मा केतिरी नंढी आहे, उन में कीअं पार्ट भरियलु आहे, इहे कंहिंखे बि पतो न पवंदो आहे। नंढी सी आत्मा में कीअं पार्ट भरियलु हूंदो आहे, इहे कंहिंखे बि पतो न पवंदो आहे। एतिरी नंढी सी आत्मा जो ॾेखारे में बि न थींदी न। एतिरी मोबाइल में नंढी खां नंढी चिप हूंदी त सही, पर इहा ई कुदरत आहे। तव्हां त नई ॻाल्हि ॿुधंदा आहियो न। इहा याद जी यात्रा बि बाप ई सिखलाईंदा आहिनि, ॿियो कोई सिखलाए न सघे। महिनत बि हिन में आहे न। घड़ी घड़ी पंहिंजे खे आत्मा सम्झणो आहे। जीअं ॾिसो, इहे इमरजेंसी लाइट आई त बैटरी ते हलंदी आहे, इनखे पोइ चार्ज कंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि बाप आहिनि सभिनि खां वॾी पावर। आत्मायूं केतिरी ढेर आहिनि, ढेर आत्मायूं, ऐं बाबा हिकु पावर। एॾी सारी आत्माउनि खे चार्ज कंदा आहिनि। सभिनि खे उन पावर सां भरिणो आहे। बाप सर्वशक्तिवान आहे। असां आत्माउनि जो उन्हनि सां योग न हूंदो त बैटरी चार्ज कीअं थींदी। सॼो कल्प लॻंदो आहे डिस्चार्ज थियण में। हाणे पोइ बैटरी खे चार्ज करिणो आहे। ॿार सम्झंदा आहिनि असांजी बैटरी डिस्चार्ज थी वई, हाणे पोइ चार्ज करणी आहे कीअं। बाबा चईंदा आहिनि मूंसां गॾु योग लॻायो। कीअं चार्ज थींदी? बाबा चईंदा आहिनि मूंसां गॾु योग लॻायो। इहा त ॾाढी सहज सम्झण जी ॻाल्हि आहे न।
बाबा चवंदा आहिनि मूंसां गॾु योग लॻायो त आत्मा में पावर भरिजी करे सतो प्रधान ठही वेंदी। पढ़ाई त आहे ई कमाई। यादि सां तव्हां पावन ठहींदा आहियो। आयु वॾी थींदी आहे, बैटरी चार्ज थींदी आहे। हर हिक खे ॾिसणो आहे केतिरो बाप खे यादि कंदा आहिनि। बाप खे भुलिजी वञण सां ई बैटरी डिस्चार्ज थी वेंदी आहे। कोई जो बि सचो कनेक्शन न आहे। सचो कनेक्शन ई तव्हां ॿारनि जो आहे, है न। तॾहिं त एॾी भक्ति कंदे हुए बि माण्हू भटकनि था। पहिरियों असां बि ईअं हुयासीं न, सचो कनेक्शन न हुयो, छोजी परिचय न हुयो। बाप खे यादि करणु बग़ैर ज्योति जगदी कीअं। ज्ञान बि सिर्फ़ु हिकु बाप में ई आहे। तव्हां ॼाणंदा आहियो ज्ञान ॾींहुं, भक्ति राति, पोइ राति में थींदो आहे वैराग्य, पोइ ॾींहुं शुरू थींदो आहे। बाबा चवंदा आहिनि राति खे भूलो, हाणे ॾींहं खे यादि करो। स्वर्ग आहे ॾींहुं, नरक आहे राति। तव्हां ॿार हाणे चैतन्य में आहियो। इहो शरीर त विनाशी आहे, मिट्टी जो ठहियलु आहे न, मिट्टी में मिली वेंदो। आत्मा त अविनाशी आहे, बाक़ी बैटरी डिस्चार्ज थींदी आहे। हाणे तव्हां केतिरा समझदार ठहिया आहियो। तव्हांजी बुद्धि हली वेंदी घर में। हुतां खां असां आया आहियूं। हिते सूक्ष्मतनि जो त मालूम पियो आहे न। हुते 4 भुजायूं विष्णु खे ॾेखारींदा आहिनि, हिते 4 भुजायूं थींदियूं न आहिनि। इहे कंहिंजी बि बुद्धि में न हूंदो कि ब्रह्मा सरस्वती ई पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा। तत्वम इन करे विष्णु खे 4 भुजायूं ॾिनी अथनि। सिवाय बाप जे कोई सम्झाए न सघंदा। आत्मा में ई संस्कार भरिजंदा आहिनि। आत्मा ई सतो प्रधान ठहींदी आहे। आत्मायूं ई बाप खे पुकारदियूं आहिनि, ओ बाबा असां डिस्चार्ज थी विया आहियूं। हाणे बाप आया आहिनि असांखे चार्ज करणु। हाणे बाप चवंदा आहिनि जेतिरो यादि कंदव ओतिरो तव्हां में ताक़त भरिजंदी वेंदी। बाप सां ॾाढो लव हुजणो खपे। बाबा असां तव्हांजा आहियूं। बाप सां ॾाढो लव हुजणो खपे। बाबा असां तव्हांजा आहियूं। असां सां गॾु तव्हां सां गॾु ई असांखे घर हलणो आहे। जीअं पीअर घर सां ससुर घर वारा वठी वेंदा आहिनि न, हिते तव्हांखे 2 बाप मिलिया आहिनि श्रृंगार कराइण लाइ। श्रृंगार बि सुठो खपे न। अर्थात सर्वगुण संपन्न ठहिणो आहे। पंहिंजे खां पुछिणो आहे मूं में कोई अवगुण त न आहे न। मनसा में भर तूफ़ान ईंदा आहिनि। करवणा सां कुझु बि न करिणो आहे। कंहिंखे दुख त न ॾींदा आहियो न। बाबा आहिनि ई दुख हरता सुख करता। असां बि सभिनि खे सुख जो रास्तो ॿुधाईंदा आहियूं। बाबा ॾाढी युक्तियूं बतलाईंदा आहिनि। तव्हां आहियो सेना जो बाबा असांखे सुख जो रास्तो ॿुधायो अथई, त असां बि ॿियनि खे ॿुधाईंदा आहियूं। तव्हां आहियो सेना। तव्हांजो नाम ई प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियूं। तव्हां सेना आहियो, तव्हांजो नाम ब्रह्मा कुमार कुमारियूं। कोई बि अंदरि अचे पहिरियों त इहो पुछो कि किथां खां आया आहियो, कंहिं वटि आया आहियो। चवंदा असां के वटि आया आहियूं। अच्छा ब्रह्मा केरु आहे? प्रजापिता नाम ब्रह्मा जो नाम कॾहिं ॿुधियो आहे? हा प्रजापिता जे त तव्हां बि ॿार आहियो। प्रजा त सभु थी वई। तव्हांजो बाप आहे, तव्हां सिर्फ़ु ॼाणंदा न आहियो। ब्रह्मा बि ज़रूरु कंहिंजो बाप हूंदो न। उन्हनि जे बाप जो कोई शरीर
उन्हनि जे बाप खे कोई शरीर त ॾिसण में न ईंदो आहे, उन्हनि जे बाप जो कोई शरीर ॾिसण में न ईंदो। ब्रह्मा बाबा जंहिंजा ॿार आहिनि उन्हनि जे बाप जो शरीर त न नज़र ईंदो आहे। ब्रह्मा विष्णु शंकर इन टिनिनि जे मथां आहे शिव बाबा। त्रिमूर्ति शिव चइबो आहे न, टिनिनि जो रचयिता। मथे में हिकु शिव बाबा, पोइ टे आहिनि। जीअं सीजड़ो हूंदो आहे न, ब्रह्मा जो बाप ज़रूरु भॻवान ई आहे न, उहो आत्माउनि जो पिता आहे। अच्छा, पोइ ब्रह्मा किथां आया? बाप चईंदा आहिनि मां इन्हनि में प्रवेश कयो, इन्हनि जो नाम रखंदो आहे ब्रह्मा। तव्हां ॿारनि जे नाम रखिया आहिनि त इन्हनि जो नाम रखियो आहे ब्रह्मा। चईंदा आहिनि इहो मुंहिंजो दिव्य अलौकिक जन्म आहे। तव्हां ॿारनि खे त एडॉप्ट कंदो आहे न, बाक़ी इन्हनि में प्रवेश कंदो आहे, पोइ तव्हांखे ॿुधाईंदो आहे। इन करे इहो थी वियो बाप दादा जंहिंमें प्रवेश कयो। उन्हनि जी आत्मा त आहे, उन्हनि जे बाजू में अची करे वेहींदो आहे। ॿ आत्माउनि जो पाठ त हिते हलंदो ई आहे न। आत्माउनि खे सॾु कंदा आहिनि त आत्मायूं किथे अची करे वेहींदियूं? ज़रूरु ब्रह्मण जे बाजू में अची करे वेहींदियूं। इहे बि ॿ आत्मायूं आहिनि, बाप ऐं दादा। इन्हनि जे लाइ बाप चईंदा आहिनि पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो। तव्हांखे बि चईंदा आहिनि तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा हुयो। हाणे स्मृति आई, कल्प कल्प 84 जो चकर लॻायो, पोइ वापसि वेंदा आहियूं। इहा आहे ई संगम युग। हाणे ट्रांसफर थींदो आहे, युग सां तव्हां सतो प्रधान ठही वेंदव, बैटरी चार्ज थी वेंदी, पोइ सतयुग में अची वेंदव। बुद्धि में जरा बि सॼो चक्कर फिरंदो रहे। कीअं असांजी बैटरी हाणे चार्ज थींदी आहे, पोइ कीअं डिस्चार्ज थी वेंदी, पोइ वरी बाबा चार्ज करणु ईंदा, कीअं पोइ असां सतयुग में ईंदासीं। डिटेल में त न वञी सघंदा न। झाड़ जी बि आयु थींदी आहे, पोइ सुखिजी वेंदो आहे, सुखी पईंदो आहे। हिते बि सभु मनुष्य जीअं सुखी विया आहिनि, मतिलबु सुखिजी विया आहिनि। सभु हिक ॿिए खे दुख ॾींदा रहंदा आहिनि। हाणे सभिनि जो शरीर ख़लास थी वेंदा, बाक़ी आत्मायूं हली वेंदियूं मथे। सभिनि जो शरीर ख़लास थी वेंदा, बाक़ी सभु आत्मायूं मथे हली वेंदियूं। इहे ज्ञान बाप जे सवाइ कोई बि ॾेई न सघे। बाप ई विश्व जी बादशाही ॾींदा आहिनि, उन्हनि खे केतिरो यादि करिणो खपे न। यादि में न रहण सां माया जो थप्पड़ लॻी वेंदो आहे। सभिनि खां वॾो थप्पड़ आहे विकार जो। युद्ध जे मैदान में तव्हां ब्रह्मण ई आहियो, तव्हांखे ई तूफ़ान ईंदा न। ॾिसो जॾहिं शिव बाबा ईंदा, शिव बाबा अची करे पूरे विश्व में शक्ति ॾींदा, है न। पोइ जॾहिं शिव बाबा ब्रह्मा बाबा जो शरीर में अची करे पूरे विश्व में लाइट माइट ॾींदा आहिनि, पोइ शिव बाबा हली वेंदा। पोइ जॾहिं नेगेटिव शक्ति खे लॻंदो भई मुंहिंजी शक्ति कोई ख़तमु करे थो, त उहो त ब्रह्मा बाबा वठी ईंदियूं न हुनजी रेस त, है न। तो शिव बाबा ब्रह्मा बाबा खे सदा बाप खे यादि करिणो आहे, ताकी सॼे ॾींहं में जो बि नेगेटिव शक्ति बि ईंदी त हुनखे बि बाबा पार कंदे वञो। तॾहिं त बाबा चईंदा आहिनि सॼो ॾींहुं मूंखे यादि करो। जीअं असां योग में वेंदा आहियूं त लाइट माइट फैलंदी आहे। पोइ अगरि सोचूं कि बसि हाणे योग पूरो थी वियो, दुनियादारी में ॻाल्हियुनि में फसी वञूं, त उहा नेगेटिव एनर्जी असां वटि जास्ती ईंदी आहे। छो कि पॉज़िटिविटी फैलाई न असां,
त हिन करे सॼो ॾींहुं बाप खे यादि करिणो ताकी सॼे ॾींहं में जॾहिं बि नेगेटिविटी अचे असां हुनखे ख़तमु कंदे वञूं। ईअं धीरे धीरे करे सफ़ाई थींदी वेंदी। त मेन सफ़ाई त साकार बाप दादा करे आहे। साकार में जॾहिं बाबा हुया, पोइ अव्यक्त में बि कयूं, हाणे अव्यक्त में बि थिए थी। त बाबा असांखे चवनि था बाप ही विश्व जी बादशाही ॾिनई। उन्हनि खे केतिरो यादि करिणो आहे। यादि में न रहण सां माया जो थप्पड़ लॻी वेंदो आहे। सभिनि खां वॾो थप्पड़ आहे विकार जो। युद्ध जे मैदान में तव्हां ब्रह्मण ई आहियो न, त तव्हांखे ई तूफ़ान ईंदा, परंतु कोई विक्रम न करिणो आहे। विक्रम कयो त हारजी वेंदव। बाबा खां पुछंदा आहिनि इहे करिणो पवंदो आहे। ॿार तंग कंदा आहिनि त गुस्सो ईंदो आहे। ॿारनि खे सुठी रीति संभालंदव न त ख़राबु थी वेंदा। कोई कोशिशि करे थप्पड़ न लॻायो। श्री कृष्ण जे लाइ बि ॾेखारींदा आहिनि न, ओखली सां ॿधियईं, रस्सी सां ॿधियईं, रोटी खाइण लाइ न ॾिनई, रोई रोई करे आख़िर चईंदो अच्छा मां हाणे खां न कंदमि। ॿार आहे पोइ बि कंदा। शिक्षा ॾियणी आहे। बाबा बि ॿारनि खे शिक्षा ॾींदा आहिनि। ॿार कॾहिं विकार में न वञो, कुल कलंकित न ठहिणो। लौकिक में बि कोई कपूत ॿार हूंदा आहिनि त माउ बाप चईंदा आहिनि न इहा छा कारो मुंहुं कंदा आहिनि, कुल खे कलंक लॻाईंदा आहियो। हार जीत हार थींदे थींदे आख़िरी जीत थी वेंदी। त असां ईअं बाबा जी रेस, बाबा खे यादि करे फैलाईंदे आख़िरी जीत थी वेंदी। सच जी ॿेड़ी नाव आहे। तूफ़ान ॾाढा ईंदा, छो जी आर्टिफिशियल ॾाढा निकिता आहिनि। कोई पंहिंजे खे भॻवानु चईंदा, कोई छा चईंदा। रिधी सिधी बि ॾाढा ॾेखारींदा आहिनि, साक्षात्कार बि कराईंदा आहिनि। बाबा ईंदा ई आहिनि सर्व जी सदगति करणु। पोइ न त इहे जंगल रहंदो, न जंगल में रहण वारा रहंदा। हाणे तव्हां आहियो संगम युग ते, ॼाणंदा आहियो इहे पुराणी दुनिया क़ब्रिस्तान थी वई आहे। ॼाणंदा आहियो ये पुराणी दुनिया क़ब्रिस्तान थी वई आहे। कोई मरण वारनि सां दिलि थोरी लॻाईंदा आहिनि। ये दुनिया त वई की वई, विनाश थियो की थियो। बाबा ईंदा आहिनि तॾहिं जॾहिं नई दुनिया पुराणी थींदी आहे। बाबा खे सुठी रीति यादि कंदव त बैटरी चार्ज थींदी। बल वाणी त ॾाढी सुठी सुठी हलाईंदा आहिनि, परंतु यादि जो जौहर न त उहा ताक़त न रहंदी। जौहरदार तलवार न। बाप चईंदा इहे कोई नई ॻाल्हि न आहे। पंज 5000 वर्ष पहिरियों बि आया हुया बाबा। बाप पुछंदा आहिनि अॻियां कॾहिं मिलिया आहियो त चईंदा आहिनि कल्प पहिरियों बि मिलिया हुयासीं बाबा। कोई पोइ चई ॾींदा आहिनि ड्रामा आपे ई पुरुषारत कराईंदो। अच्छा हाणे ड्रामा पुरुषारत कराए थो त करो, हिकु जॻह वेही त न वञिणो आहे न। जंहिं कल्प पहिरियों पुरुषारत कयो हूंदो उहो ई अची करे कंदा। हाणे ताईं जो आया न उहे अचिणा आहिनि त हलंदे हलंदे जो भॼी विया आहिनि, शादी वञी करे कई अथनि, हुननि जो बि ड्रामा में पार्ट हूंदो त अची करे पोइ वरी पुरुषारत कंदा। वेंदा किथे, हटी त हिकु ई आहे न। बाबा वटि सभिनि खे पूछ लटकाइणो पवंदो। लिखल बि आहे न भीष्म पितामह आदि बि अंत में ईंदा। हाणे त केतिरो घमंड आहे, पोइ उहो घमंड उन्हनि जो पूरो थी वेंदो।
हाणे बि हर 5000 वर्ष खां पोइ पाठ तव्हां बि हर 5000 वर्ष खां पोइ पाठ वॼाईंदा आहियो, राजा ई वठंदा आहियो, गवाईंदा आहियो। दिन प्रतिदिन सेंटर्स वधंदा वेंदा आहिनि। भारतवासियुनि खे ख़ासि देवी देवताउनि जे पुजारी उन्हनि खे सम्झाइणो आहे। भारतवासी जो ख़ासि देवी देवताउनि जा पुजारी उन्हनि खे सम्झाइणो आहे। सप्तक में देवी देवता धर्म हुयो त उन्हनि जी पूजा कंदा आहिनि। क्रिश्चन माण्हू क्राइस्ट जी महिमा कंदा आहिनि। असां आदि सनातन देवी देवता धर्म जी महिमा कंदा आहियूं। उहे कंहिंजी स्थापना कयनि। उहो माण्हू सम्झंदा आहिनि कृष्ण स्थापना कई तॾहिं उन्हनि जी पूजा कंदा आहिनि। क्रिश्चन क्राइस्ट जी महिमा कंदा आहिनि। असां आदि सनातन देवी देवता धर्म जी महिमा कंदा आहियूं। उहो माण्हू सम्झंदा आहिनि कृष्ण स्थापना कई तॾहिं उन्हनि जी पूजा कंदा रहंदा आहिनि। तव्हां में बि नंबरवार आहिनि। कोई केतिरी महिनत कंदा आहिनि, कोई केतिरी ॾेखारींदा आहिनि न गोवर्धन पर्वत खे उंगली सां उठाए। हाणे ये पुराणी दुनिया आहे। सभु चीज़ुनि सां ताक़त निकिरी वई आहे। सोने जी खाननि सां बि सोनो बि खाननि सां न निकिरंदो आहे। स्वर्ग में त सोने जा महल ठहींदा। हाणे त गवर्नमेंट तंग थी वेंदी आहे छो जी कर्ज़ो ॾियणो पवंदो आहे न। हुते त अथाह धन आहे। दीवारनि ते बि हीरे जवाहरात लॻल रहंदा। हीरनि जी ज़रूरत जो शौक़ु रहंदो आहे न। हुते धन जी कमी न हूंदी। कारून जो खज़ानो रहंदो। अल्लाह अवलदीन जो हिकु खेल ॾेखारींदा आहिनि न, ठका करण सां महल निकिरी ईंदो, महल ई निकिरी ईंदो। हिते बि दिव्य दृष्टि मिलण सां स्वर्ग में हली वेंदा आहिनि। हुते प्रिंस प्रिंसेस वटि मुरली आदि सभु हीरे जवाहरात हीरनि जी हूंदी आहे। हिते त कोई अहिड़ी चीज़ पाए करे वेह त लूटे करे हली वेंदा, छुरो मारे करे बि खणी वेंदा। हुते इहे ॻाल्हियूं हूंदियूं न। इहे दुनिया ॾाढी पुराणी गंदी आहे। हिन लक्ष्मी नारायण जी दुनिया त वाह वाह हुई। हीरे जवाहरातनि जा महल हुया। अकेला त न हूंदा न, हुनखे चइबो आहे स्वर्ग। तव्हां ॼाणंदा आहियो बराबरि असां स्वर्ग जा मालिक हुयासीं। असां इहे सोमनाथ जो मंदरु ठातो हुयो। इहे सम्झंदा आहियो असां छा हुयासीं। पोइ भक्ति में कीअं कीअं मंदरु ठाहे करे पूजा कई। आत्माउनि खे पंहिंजे 84 जन्मनि जो ज्ञान आहे। केतिरा हीरे जवाहरात हुया, उहे सभु काॾे विया। आहिस्ते आहिस्ते सभु ख़लास थी वेंदा आहिनि। मुस्लिम आया, एतिरो त लूटे करे विया। पोइ क़बरनि में वञी करे लॻाई। ताजमहल आदि ठातो। पोइ ब्रिटिश गवर्नमेंट उतां खां खोदे करे खणी वई। त पहिरियों इस्लामी धर्म वारा खणी विया, मुस्लिम बि आया, पोइ ब्रिटिश गवर्नमेंट खणी वई। हाणे त कुझु बि न आहे। भारत बेघर आहे, कर्ज़ो ई कर्ज़ो वठंदा रहंदा आहिनि। अनाज चीनी आदि सभु आदि कुझु न मिलंदो। हाणे विश्व खे बदिलणो ई आहे, परंतु उन्हनि सां पहिरियों आत्मा जी बैटरी खे सतो प्रधान ठाहिण लाइ चार्ज करिणो आहे।
बाप खे यादि ज़रूरु करिणो, बुद्धि जो योग बाप सां गॾु हुजे, उन्हनि सां ई त वरसो मिलंदो आहे न। माया जी इन में लड़ाई थींदी आहे। अॻियां इन ॻाल्हियुनि खे तव्हां थोरी सम्झंदा हुयो, जीअं ॿिया वैसे तव्हां बि हुयो। हाणे आयो संगम युग ते, ॿिया सभु आहिनि कलयुग ते। मनुष्य चईंदा इन्हनि खे त जो ईंदो आहे सो चईंदा रहंदा आहिनि, लेकिन सम्झाइण जी युक्ति बि ॾाढी आहे। धीरे धीरे ॾाढी हूंदियूं आहिनि, धीरे धीरे तव्हांजी वृद्धि थींदी वेंदी। हाणे बाबा वॾी यूनिवर्सिटी खोली अथई, इन में सम्झाइण लाइ चित्र त आहिनि न। अॻियां हली करे तव्हां वटि इहे सभु चित्र ट्रांसलाइट जा ठही वेंदा, जो पोइ तव्हांखे सम्झाइण सहज थी वेंदो। तव्हां ॼाणंदा असां पंहिंजी बादशाही वरी खां स्थापना था करूं, बाबा जी यादि ऐं ज्ञान सां। बाबा जी यादि ऐं ज्ञान सां असां पूरी विश्व जी बादशाही स्थापना था करूं। माया विच में ॾाढो धोखो ॾींदी आहे। बाबा चईंदा आहिनि धोखे सां बचंदा रहो, युक्तियूं त बतलाईंदा रहंदा आहिनि। मुख सां सिर्फ़ु एतिरो चओ कि बाप खे यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा। तव्हां इहे लक्ष्मी नारायण ठही वेंदो, है न। मुख सां सिर्फ़ु एतिरो चओ कि बाप खे यादि करो त तव्हांजा सभु विक्रम विनाश थी वेंदा। तव्हां इहे लक्ष्मी नारायण जहिड़ा ठही वेंदा। लक्ष्मी नारायण असली त मम्मा बाबा ठहींदा, उन जहिड़ो ठहिणो आहे। इहे बैचिस आदि भॻवान ख़ुदि ठाराया आहिनि, त इन्हनि जो केतिरो क़दुरु हुजिणो खपे। इहे बैचिस आदि बाबा ख़ुदि ठाराया अथई, त इन्हनि जो केॾो क़दुरु हुजिणो खपे। अच्छा, मीठे मीठे सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, सर्व गुणनि सां पंहिंजो श्रृंगार करिणो आहे, कॾहिं कंहिंखे दुख न ॾियणो आहे, सभिनि खे सुख जो रास्तो ॿुधाइणो आहे। ॿियो आहे सॼी दुनिया क़ब्रिस्तान आहे, इन करे इन्हनि सां दिलि न लॻाइणी आहे। स्मृति रहे कि हाणे असां ट्रांसफर था थियूं। असांखे त नई दुनिया में वञिणो आहे। वरदान आहे, माया व विघ्ननि सां सेफ रहण वारा बाप दादा जी छत्र छाया जे अधिकारी ठहो। जो बाप दादा जा सिकी लदा लाडला आहिनि, इन्हनि खे बाप दादा जी छत्र छाया अधिकार रूप में प्राप्त थींदी आहे। जे छत्र छाया में माया जे अचण जी ताक़त न आहे, उहे सदा माया ते विजयी ठही वेंदा आहिनि। ये यादि रूपी छत्र छाया सर्व विघ्ननि सां सेफ ठाहे ॾींदी। कंहिं बि प्रकार जो विघ्न छत्र छाया में रहण वारनि वटि अची न सघंदो। छत्र छाया में रहण वारनि जे लाइ मुश्किल सां मुश्किल ॻाल्हि बि सहज थी वेंदी। पहाड़ समान ॻाल्हि रुई जे समान अनुभव थींदी। पहाड़ जहिड़ी ॻाल्हि रुई जे समान अनुभव थींदी। इन करे सदा बाप जी छत्र छाया जे हेठां रहो। स्लोगन आहे, प्रभु प्रिय लोकप्रिय स्वयं प्रिय थियण जे लाइ संतुष्टता जो गुण धारण करो। सदा संतुष्ट रहो, अव्यक्त इशारो, विशेष यादि जी यात्रा खे पावरफुल ठाहियो, ज्ञान स्वरूप जे अनुभवी ठहो। यादि जी यात्रा पावरफुल, ज्ञान स्वरूप जे अनुभवी।
ता श्रेष्ठ आत्माउनि जी शुभ वृत्ति व कल्याण जी वृत्ति व शक्तिशाली वातावरण अनेक तड़पदी हुई भटकदी हुई पुकार करण वारी आत्माउनि खे आनंद शक्ति ऐं शांति जी अनुभूति कराईंदो। ता श्रेष्ठ आत्माउनि जी शुभ वृत्ति, सभिनि जो ई कल्याण थिए, कल्याण जी वृत्ति, शक्तिशाली वातावरण, अनेक तड़पदी हुई भटकदी हुई पुकारण वारी आत्माउनि खे आनंद शांति शक्ति जी अनुभूति कराईंदी। करे सदा पवित्र स्वरूप, शांत स्वरूप, सुख स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, ज्ञान स्वरूप, सर्वशक्ति स्वरूप थी करे रहो। सर्व ज्ञान गुण शक्तियुनि सां संपन्न ये वाइब्रेशन फैलाईंदा वञो त अनेक भटकती हुई तड़पदी हुई पुकार करण वारी आत्माउनि खे अनुभूति थींदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।